इमदाद साहब जेकर इएं थिए थो त उनजो छा पिया ॾिसो पीपल्स पार्टी खे केतिरो फ़ाइदो थी सघे थो अपोज़िशन में वञण जो, छाकाणि त सियालकोट वारी इलेक्शन खां पोइ नदीम अफ़ज़ल चंद साहब जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई सभिनी जे साम्हूं चयो त माण्हुनि असांखे टोटली रद्द कयो ऐं रद्द करण जो सबबु इहो आहे जो माण्हू इहो था चवनि त तव्हां नून लीग जा इतिहादी आहियो। उनखां पहिरीं असीं ॾिसूं चौधरी एतज़ाज़ हुसैन हुजनि ॿिया सीनियर अॻवान मुसलसल इहा मुखालफ़त कंदा पिया अचनि त जेको नून लीग सां असां मफ़ाहिमत वारो रस्तो अख़्तियार कयो या उन जेके इतिहादी थिया आहियूं उन सां पंजाब मां पीपल्स पार्टी जो सफ़ायो थियो आहे त जेकॾहिं हक़ीक़ी अपोज़िशन जो किरदारु अदा करे पई कंदी पीपल्स पार्टी त छा पिया ॾिसो ईंदड़ इलेक्शन जॾहिं बि थिए उनजो पीपल्स पार्टी खे केतिरो पंजाब मां फ़ाइदो थी सघे थो? तमामु घणो फ़ाइदो थींदो जेकॾहिं पीपल्स पार्टी हिन वक़्तु जेकॾहिं एक्टिव नाहे पंजाब में त उन जेकॾहिं एक्टिव नाहे त उन्हनि खे पंजाब में पीटीआई जे ख़िलाफ़ ॻाल्हाए उन्हनि खे अवामी पज़ीराई कोन मिलंदी। जेतिरे ताईं मुस्लिम लीग नून जे ख़िलाफ़ नथा ॻाल्हाइनि ओसि ताईं उन्हनि खे अवामी पज़ीराई न मिलंदी। जेको नदीम अफ़ज़ल चंद जो स्टांस रहियो आहे, जेको हसन मुर्तज़ा जो स्टांस रहियो आहे, इवन जेको कमर ज़मान कायरा साहब जो स्टांस रहियो आहे त पीपल्स पार्टीअ खे पंजाब में मुस्लिम लीग नून जे अगेंस्ट पॉलिटिकल पार्टी जी जेका अॻु में हैसियत हुई उहा बहाल करण लाइ खुली सियासत करणी पवंदी। ऐं उन लाइ ज़ाहिर आहे कॾहिं ज़रदारी साहब जी पंहिंजी जेके मफ़ाहिमती सियासत आहे, कॾहिं कुझु जेके मुल्की मजबूरियूं ॻणायूं वेंदियूं आहिनि, पर जेको नदीम अफ़ज़ल चंद जेका ॻाल्हि कई आहे बिल्कुलु 100% ठीकु ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी मुमकिन आहे त पंजाब में मुस्लिम लीग नून खां खटी न सघे त जेकॾहिं एंटी मुस्लिम लीग नून नारे सां पीपल्स पार्टी मैदान में ईंदी त पोइ पीपल्स पार्टी जा खोड़ सारा अहिड़ा तक आहिनि जिथे पीपल्स पार्टी टफ टाइम ॾेई बि सघे थी ऐं उहे तक कढी बि सघे थी। पीपल्स पार्टी जी नज़र 2029 ते आहे। पंजाब में पीपल्स पार्टी जेकॾहिं ज़ीरो न सही त पंजाब में तमामु थोरे पैमाने ते पीपल्स पार्टी जो वोट जेको आहे बचियो आहे वञी उनखे बहाल करण लाइ हाणे खे पीपल्स पार्टी खे मुस्लिम लीग नून खां डिस्टेंस करणो पवंदो त उनजो पीपल्स पार्टी खे फ़ाइदो थींदो। जेकॾहिं मुस्लिम लीग नून सां पीपल्स पार्टी जुड़ियल रहंदी त पोइ पीपल्स पार्टी जेका आहे पंजाब में सर्वाइव न करे सघंदी। उन सूरत में पीटीआई जेका पंहिंजी पुराणी पोज़ीशन आहे उन ते बहाल थी सघे थी पई जेकॾहिं इमरान ख़ान साहब को मुस्तक़बिल करीब में ॿाहिरि अचनि। सो पीपल्स पार्टी जो जेको जियापो आहे पंजाब में उहो कंहिंखे वणे न वणे उहो आहे एंटी मुस्लिम लीग नून, एंटी इमरान ख़ान पीपल्स पार्टी जो जेको जियापो न आहे। इमरान ख़ान जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी ॻाल्हाए न ॻाल्हाए को फ़र्क़ु न पवंदो, पर जेकॾहिं पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून जे साम्हूं थी नथी बीहे त पीपल्स पार्टी खे को फ़ाइदो कोन थींदो। अवां ॾिसो न त जेको पीपल्स पार्टी जो कैडर आहे उहो सिर्फ़ु इन चक्कर में इमरान ख़ान ॾांहुं हलियो त पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून जे वेझो। बिल्कुलु। सो पीपल्स पार्टी जो वोटर, पीपल्स पार्टी जो वर्कर जेको आहे उहो अञा ताईं दिलि सां मुस्लिम लीग नून खे क़बूल करण लाइ तयारु कोन्हे। सो ही जेको सियासी जेके हालतूं जेके मूंखे नज़र अचनि थियूं या मां नदीम अफ़ज़ल चंद जा दोस्तनि जी ॻाल्हियुनि खे ॾिसां त ही आइडियल सिचुएशन जेका ईंदड़ जेको आहे 2-4 महीननि में पीपल्स पार्टी लाइ ठहण वञे थी पई। रुगो पीपल्स पार्टी न, मुस्लिम लीग नून लाइ बि एस्टेब्लिशमेंट लाइ बि। सही, बिल्कुलु टिनी जे लाइ। अच्छा, तीअं ॻाल्हि कई त न रुगो वोटर पर जेके मुख़्तलिफ़ माण्हू पीपल्स पार्टी खे छॾे पीटीआई में विया हुआ, हाणे जॾहिं पीटीआई कमज़ोर थिए पई या जेको कुझु तव्हां जीअं चयो त हुकूमत वटि त नो डाउट ॾियण जे लाइ घणो कुझु आहे, सो घणा उन पासे त वञी सघनि था जेके आज़ादु आहिनि, त केतिरो इम्कानु आहे त उन मंझां हिकिड़ो सुठो चंग पीपल्स पार्टी में बि शामिलु थिए या जेके सीनियर पीपल्स पार्टी में अॻु में रहिया बि आहिनि खोड़ अॻवान जेके विया हलिया ऐं उन सां गॾोगॾु विच में जहांगीर तरीन जे बि पीपल्स पार्टी में अचण जूं ख़बरूं हलियूं। यूसुफ रज़ा गिलानी बि उन ते ॾाढो उनखे ख़ुशाइंद करार ॾिनो। हिकिड़ो त जहांगीर तरीन जी पीपल्स पार्टी में आमद खे कीअं था ॾिसो ऐं हीअ जेके हाणे आज़ादु तसवर कया था वञनि इन्हनि मंझां अव्हांखे छा थो लॻे त घणा पीपल्स पार्टी में अची सघनि था? ॾिसो नथी जॾहिं ही जहांगीर तरीन साहब मुतलिक़ उन जेका हिकिड़ी वीडियो वायरल थी हुई मखदूम अहमद महमूद सां उन टाइम ते मुंहिंजी हुननि सां पाण ॻाल्हि थी हुई। उन वक़्तु हुननि चयो त अहिड़ी का सूरत आहे, अहिड़ी को हुन वटि सोच आहे, अप्रोच कोन्हे। छाकाणि त हू ॾिसो न जेका मुस्लिम लीग नून हुकूमत जी जेका पंहिंजो मुआशी टीम आहे उनजो हिसो आहे। जी बिल्कुलु। जहांगीर तरीन साहब टास्क फोर्स जो चेयरमैन एडवाइजरी काउंसिल जी जी फाइनेंस काउंसिल जी हू उन्हनि वटि फ़िलहाल पीपल्स पार्टी ॾांहुं अचण जी का अहिड़ी का एफर्ट न हुननि वरिती आहे न को पीपल्स पार्टी जी अहिड़ी का कोशिश ई आहे। हा जेका ॻाल्हि हुननि कई हुननि चयो त हिकिड़ो मज़ाक़ में लाइटो नोट ते का ॻाल्हि थी वई हुई, पर आउं थोरो पोइते हली अव्हांखे ॿुधायां त कुझु जॾहिं ही ITP ठहण खां अॻु में ज़रूरु जहांगीर तरीन साहब जो जेको टिल्ट हुयो पीपल्स पार्टी ॾांहुं हुयो, पर ओचितो ओचितो ज़ाहिर आहे कुझु शयूं मुतहरिक थींदियूं आहिनि, कुझु प्लेटूं पंहिंजे लेखे जेके कंदियूं आहिनि, टकराइदियूं आहिनि, लुॾंदियूं आहिनि। उन्हनि पोइ ज़ोर ॾेई वञी जहांगीर तरीन साहब खे IPP ठाहिण ते मजबूर कयो हुयो। उहो IPP ठाहिण लाइ उन टाइम ते उहे दिलि सां विलिंग न हुया। उन वक़्तु बि हुननि जा कैलकुलेशन कई पई, मूंसां जेका सलाह मशवरो हुनजो रहियो उनमें उहे सदाई इहो चवंदा हुया त उन्हनि खे जेकॾहिं सियासत करणी आहे त पोइ हुननि खे बाइज़त तरीक़े जी सियासत जिथे इज़त बि हुजे, मक़ाम बि हुजे, वक़ार बि हुजे, उहा हिकिड़ी पार्टी आहे पीपल्स पार्टी।
सो उहो हुननि जो ज़रूरु सोच इहा आहे, पर हिन वक़्तु हू उन पासे को वेंदे मूंखे नज़र कोन था अचनि पिया। ही सूरत हाल जेका मूं जे साम्हूं रखी आहे, उन खां पोइ जेकॾहिं सूरत हाल को डिफरेंट थिए थी त पोइ अॻिते हली को 5-6 महीना 4 महीना जेकॾहिं जहांगीर तरीन साहिबु एक्टिव पॉलिटिक्स करण में फ़ैसिलो कयो त पोइ मुमकिन आहे त पीपुल्स पार्टी में अचनि। अलबत्ता जेका ॻाल्हि हुई को 25-30 MLA जिन्हनि सां गॾु आहिनि, अहिड़ी का सूरत हाल न को हू तस्लीम कनि था, न को मूंखे को अहिड़ा इशारा मिलिया आहिनि त को वॾो ग्रुप तरीन साहिब सां गॾिजी पीपुल्स पार्टी में जॉइन थी सघे थो। उन वक़्तु ताईं कोॾो तरीन साहिब ज़ाहिर PTI में रहिया आहिनि, सभिनी सां मुंहिंजो तालुक़ु ज़रूरु रहियो आहे। सो मुमकिन आहे त मुस्तक़बिल में हली जेका ही भंडार थींदी उन मां कुझु पीपुल्स पार्टी वारे पासे माण्हू अचनि त उहो मुमकिन आहे उहो जहांगीर तरीन जे ज़रिए अचनि।